Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. मुल्क अंदर महंगाई की शरह में ॿीहर वाध जो सिलसिलो जारी। शुमारियात खाते तरफ़ां गुज़िरियल हफ़्ते दौरान महंगाई की शरह में 10.53% वाध जो एतराफ़। शुमारियात खाते जो चवणु आहे त 31 खाइण पीअण जी शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो थियो आहे। कुकड़ जो गोश्त 6 रुपया ऐं गिह 4 रुपया फ़ी किलो महांगो थियो। बल्दियाती चूंडुनि लाइ इलेक्शन मवाद की ख़रीदारी में पेपरा रूल्स तहत 3 महीना लगी सघनि था। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त बल्दियाती चूंडूं क़ौमी ऐं सूबाई असेंबलीज़ जे इलेक्शन्स खां वॾियूं आहिनि। बल्दियाती चूंडुनि लाइ पंजाब में 20 करोड़ ऐं KPK में 10 करोड़ बैलेट पेपर्स छपड़ाइणा पवंदा। इलेक्शन कमीशन के इजलास दौरान खैबर पख्तूनख्वा अंदर एक मरहले में बल्दियाती चूंडूं कराइण की तजवीज़। KPK के कानून वारे वज़ीर जो चवणु आहे त सूबे में कोरोना जा केसिस वधी रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में मकानी चूंडूं कराइण मुनासिब न हूंदो। क़ौमी असेंबली के स्पीकर तरफ़ां 4 फ़रवरी वारे इजलास में थियल हंगामे जो नोटिस। वाक़े की जांच लाइ कार्रवाई जो रिकॉर्ड तलब। स्पीकर असद कैसर रिकॉर्ड के जायज़े लाइ 8 फ़रवरी ते इजलास तलब कंदे चयो आहे त हुकूमत ऐं ऑपोज़िशन समूरनि मेंबर्स लाइ असेंबली के ज़ाब्तनि की पाबंदी लाज़मी आहे। वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं मुशीरनि खे आइन जी ख़बर ही नाहे। सेनेट इलेक्शन बाबत आइनी तरमीम मंजूर कराइण लाइ 2 भाङे 3 अक्सरियत घुर्बल हूंदी आहे। वफ़ाक़ी हुकूमत आइनी तरमीम जो बिल पेश करण बाद मंजूर कराइण लाइ मिनथू करे रही आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत NFC अवार्ड तहत सिंध के हिस्से की रक़म भी न पियो ॾे। सूबे जे हक़ लाइ हर फोरम ते आवाज़ उथारियो वेंदो। हैदराबाद के दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हैदराबाद में PDM जो तारीख़ी जलसो थींदो। जलसे की तैयारियुनि जो जाइज़ो पाण वठी रहियो आहे। मयतुनि लाइ एम्बुलेंस न ॾियण वारो सिहत खाते जो फरमान सिंध हाई कोर्ट में चैलेंज। DG हेल्थ तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी करार। दरख्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त सिंध में एम्बुलेंसिस न मिलण सबबि मयतुनि जी बेहुरमती थिए थी। माण्हू पंहिंजे प्यारनि जा लाश चिंची रिक्शाउनि ऐं गॾनि गाॾियुनि ज़रिए ॾियण ते मजबूर आहिनि। हुक्मरान अवाम जे पैसे सां छा ख़र्चूं करे रहिया आहिनि। एम्बुलेंसिस ॾियण ते पाबंदी बुनियादी हक़नि जी भञकड़ी ऐं ग़रीब अवाम सां नाइंसाफ़ी आहे। दरख्वास्त में एम्बुलेंसिस बाबति 24 जनवरी ते जारी थियल नोटिफिकेशन मुअत्तल करण जी इस्तदा। सिंध में 3 ॾींहनि अंदर 7,349 हेल्थ वर्कर्स के कोरोना वैक्सीन लगाइण जी दावा। सेहत खाते के तर्जुमान जो चवणु आहे त सूबे में हेल ताईं 64,000 हेल्थ केयर वर्कर्स कोरोना वैक्सीन लाइ रजिस्ट्रेशन कराई आहे। खैबर पख्तूनख्वा में कोरोना ख़िलाफ़ फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्स लाइ वैक्सीनेशन सुस्त रफ़्तारी जो शिकार। KPK जे सेहत खाते एतराफ़ कयो आहे त रोज़ानो बुनियादुनि ते रुगो 50 वैक्सीन्स लगायूं पियूं वञनि। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धार धार हादसनि के नतीजे में 5 ॼणा अजल जो शिकार। कराची के लांडी वारे इलाइक़े में तेज़ रफ़्तार बस ब्रेक फेल थियण सबब दुकान से टकराइजी वई। हादसे में औरत सूदो, 3 ॼणा फौत, 3 मुसाफ़िर ज़ख़्मी। फौतन जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। भिरिया सिटी भरसां तेज़ रफ़्तार कोच ऐं ट्रॉलर विच में खौफनाक टक्कर। रहीम यार खान वासी ख़ादिम हुसैन कलवड़ फौत। औरतुनि ऐं ॿारनि सूदो, 6 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। पुलिस कोच ऐं ट्रॉलर के तहवील में वठी छॾियो। मीरपुर माथेलो भरसां मोबाइल फ़ोन ते मसरूफ़ नौजवान, ट्रेन जो टक्कर लगण सबब फौत। रौनक रज़ा खोखर जो लाश घर पहुंचण ते कोहराम बर्पा। कराची जिले के लियारी में रेंजर्स ऐं पुलिस की गॾियल कार्रवाई दौरान 2 ॾोहारी गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ़्तार ॾोहारी अमन ऐं उसामा जो वास्तो गैंग वॉर जे ज़ाहिद लाडला ग्रुप सां आहे। सदन ख़िलाफ़ क़त्ल, फुर मंशियात फरोशी ऐं ग्रेनेड हमलन सूदो संगीन वारदातुनि जा केस दाख़िल थियल आहिनि। गिरफ़्तार ॾोहारी वापारियुनि खां भत्तो भी वसूल कंदा हुआ।
जैकाबाद जिला के गढ़ी खैरो वेझो काराए इल्ज़ाम हेठ बिटो क़त्ल। मीरापुर थाणे जे हद ॻोठ सोहबत लीडवाणी में नौजवान नारी लाल बीबी ऐं नौजवान उवैस लीडवाणी खे क़त्ल कयो वियो। गढ़ी खैरो अस्पताल में लेडी डॉक्टर न हुजण सबब औरत जो लाश जैकाबाद मुंतकिल। असांजी इहा रिक्वेस्ट आहे त अगरि हुननि जा लॉयर्स नथा अचनि डॉक्यूमेंट्स जे बेसिस ते फ़ैसिलो ॾिनो वञे। हमेशह इहे अचनि था कोर्टनि में सेल्फियूं कढनि था, पंहिंजे 100 माण्हुनि सां गॾु अचनि था। हीउ सिधो थ्रेट करणु आहे, हीउ पंहिंजे बेल जो मिसयूज़ था कनि। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे इहा रिक्वेस्ट आहे त काइंडली इन शइ ते नोटिस वरितो वञे या असांजो केस डायरेक्टली हाई कोर्ट में हलायो वञे, जल्द अज जल्द फ़ैसिलो ॾिनो वञे। हाई कोर्ट के हुक्म तहत सुप्रीम कोर्ट से राब्तो कंदासीं। दादू की अदालत में उमेरोबाब चांडियो के 3 भातियुनि के कत्ल केस से ॿुधणी दौरान जवाबदार धुर के वकील तरफा दलील ॾियण खां इनकार। ॿुधणी दौरान उमेरोबाब चांडियो, सरदार चांडियो और बुरहान चांडियो पेश। पुलिस जवाबदार सिकंदर, अली गौहर और जुल्फिकार चांडियो के भी अदालत में पेश कयो। उमेरोबाब और सरदार चांडियो के वकीलन में सख्त जुमलन की ॾेवड़। उमेरोबाब के वकील चयो त अदालत अॻियां रोस्ट्रम छॾे वञण ब्लैकमेलिंग है। जवाबदार धुर अदालत जो वक्त ज़ाया करे रही है। सरदार चांडियो के वकील जो चवणो त फरियादी जो वकील हर कम में मदाखलत करे थो। हाणे मदाखलत कई त अदालत ॿाहिरां केस ॾिसी रहंदुसि। फरियादी ऐं जवाबदार धुर जे वकीलन में मुंह मारी बाद ॿुधणी मुलतवी। लाड़काणो में नारी अतिया चांडियो के खंबे कैद करण वारे वाक़े जो केस अगूणे SHO खिलाफ दाख़िल करण जो हुक्म। अदालत रहमतपुर थाणे जे अगूणे SHO असगर सोलंकी सूदो ॿिन अणॼातल जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल करण जो हुक्म ॾेई छॾियो। अगूणे SHO असगर सोलंकी चोरी जे इल्ज़ाम में नारी अतिया चांडियो के घरां खंभण बाद ओताक ते कैद कयो हो। अदालत पुलिस खिलाफ केस दाख़िल करण वारी दरख़्वास्त ते धुरनि जा दलील ॿुधण जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। कंदकोट म्यूनिसिपल कमेटी जी ऑफिस के बाहि विकोड़े वई। ऑफिस में अकाउंट ब्रांच जो रखियल समूरो रिकॉर्ड सड़ी रख। इख्तियारनि जी दावा है त म्यूनिसिपल कमेटी अंदर शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी हुई। लाड़काणो में फिर मज़ाहमत दौरान जख्मी थियल पोरियत दिलबर ओड अस्पताल में दम ॾेई छॾियो। वारसन जो पुलिस खिलाफ SSP चौक ते लाश रखी धरणो। जवाबदार गिरफ्तार न थियण ते पुलिस खिलाफ नारा। मुज़ाहिरीन दायो आहे त बेनज़ीर कॉलोनी में फिर मज़ाहमत दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में पोरियत ज़ख्मी थियो हो, जेको अस्पताल में इलाज न थियण सबब फौत थी वियो। पुलिस हेल ताईं जवाबदारनि जी गिरफ्तारी लाइ कख मनी मीणो नाहे कयो। मुज़ाहिरीन तरफ़ां जवाबदारनि खे जल्द गिरफ्तार करण जो मुतालबो।